अॼु असां तव्हांखे जंहिं शख़्सियत सां मिलाए रहिया आहियूं उन शख़्स सॼे दुनिया जे अंदरि सिंधियुनि जो नालो त रोशन कयो ई आहे, पर साॻिए वक़्तु हिंदुस्तान जो नालो बि ऊचाई ऐं बुलंदीअ ते पहुचायो आहे। ऐं हिन वक़्तु प्रवासी भारतीय दिवस ते उन्हनि खे ख़ासि हिकिड़ो स्पेशल अवॉर्ड ॾियण लाइ ख़ासि हुते इनवाइट कयो वियो आहे। ऐं उहे आहिनि असांजा डॉक्टर कमलेश लुला साहिब। लुला साहिब, सभिनी खां पहिरीं त मां तव्हां खां पुछंदुसि त हीउ अवॉर्ड पाए करे तव्हांखे कीअं महसूसु थियो? हिन अवॉर्ड जी अहमियत मुंहिंजे लाइ काफ़ी वॾी आहे। मूंखे दुनिया मां घणेई अवॉर्ड मिलियल आहिनि, पर मां चवंदो आहियां त अमेरिका में जिते मां 40 सालनि खां कमु करे रहियो आहियां उहा मुंहिंजी कर्म भूमि आहे। भारत उहा मुंहिंजी मातृभूमि आहे ऐं गुजरात जिते मां ॼायुसि उहा मुंहिंजी जन्म भूमि आहे। त जन्म भूमिअ में ऐं मातृभूमिअ में जेको अवॉर्ड मिले थो उन जो फ़ख़ुरु, उन जी अहमियत मुंहिंजे लाइ ॾाढी वॾी आहे ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। लुला साहिब, ॿियो सुवाल मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुसि त तव्हां नासा में चीफ साइंटिस्ट थी टेक्सास जो कमु करे रहिया आहियो, उन बाबति तव्हां दर्शकनि खे कुझु ॿुधायो। मूंखे नासा में 30 साल थी विया आहिनि। मुंहिंजो कमु मुख्य साइंसदान या चीफ साइंटिस्ट रहियो आहे ऐं मुंहिंजो कमु 3 तरीक़नि जो आहे। पहिरीं त जेके स्पेस में या जेके अंतरिक्ष यात्री चवंदा आहियूं, स्पेस में जेके वञनि था जिन खे एस्ट्रोनॉट चवंदा आहियूं, उन्हनि खे ट्रेनिंग ॾियण जो कमु आहे। त उहो जॾहिं स्पेस में वञी साइंस जा तजुर्बा कनि था, इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी डेवलप कनि था, उन्हनि खे ट्रेनिंग ॾियणु, उन्हनि खे सिखिया ॾियणु ऐं उहे स्पेस में वञी कहिड़ो कमु करणु, उहो हिकिड़ो कमु मुंहिंजो आहे। उहा वॾी जवाबदारी आहे। तंहिंखां पोइ स्पेस में जेका रिसर्च थिए थी, संशोधन थिए थो, उन संशोधन में कमु करे उन मां नयूं केतिरियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं ऐं नयूं जेके टेक्नोलॉजियूं जूं ॻाल्हियूं उहे डिस्कवर करणु, उहो कमु आहे। ऐं टियों कमु आहे त नवनि पीढ़ी जे साइंटिस्ट ऐं इंजीनियर खे तयारु करणु। त चीफ साइंटिस्ट तरीक़े मुंहिंजा इहे 3 मुख्य जवाबदारियूं आहिनि ऐं नासा में मां पहिरियों ई अहिड़ो भारतीय आहियां जिन अवकाश यात्रियुनि खे या अंतरिक्ष यात्रियुनि खे, जीअं असां चवंदा आहियूं, स्पेस एस्ट्रोनॉट खे ट्रेन कयो आहे। लुला साहिब, हिकिड़ो ॿियो सुवाल असां तव्हांखां इहो पुछंदासीं त USA ऐं हिंदुस्तान जी रहणी करणीअ में कहिड़ा फ़र्क़ु आहिनि, उहो ज़रा दर्शकनि खे ॿुधाईंदा। हा, त हिंदुस्तान ऐं USA जे रहणी करणीअ में घणेई फ़र्क़ु आहिनि। हिंदुस्तान में केतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, जीअं त हिंदुस्तान में अॼुकल्ह काफ़ी तरक़ी थी रही आहे। हिंदुस्तान में केतिरा ई सुठा कार्यक्रम थी रहिया आहिनि। हिंदुस्तान में केतिरियूं ई सुठियूं कंपनियूं ऐं केतिरा ई टेक्नोलॉजीअ जूं वॾियूं वॾियूं कंपनियूं अची रहियूं आहिनि। असां वटि बि ॾाढी तरक़ी थियल आहे। USA में फ़र्क़ु वॾो इहो ई आहे त उते असां अमेरिका खे लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज़ चवंदा आहियूं। लैंड ऑफ अपॉर्चुनिटी जो मतिलबु इहो आहे त जेको महिनत करे थो उनखे उन हिसाब सां सक्सेस या सफलता मिले थी। हिंदुस्तान में अञा थोरो तरक़ी करणु खपे त जेको माण्हू महिनत करे थो त उनखे एॾी सफलता मिलणु खपे। मूंखे सिंधीअ में यादि थो अचे त मां शाह साहिब जो हिकु पढ़ंदो हुउसि त जेको वहे सो लहे, ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। त हिंदुस्तान में अञा थोरी इहा घटिताई आहे, पर उहा धीरे धीरे मूंखे फ़ख़ुरु आहे त धीरे धीरे उहा दूरि थी रही आहे। अमेरिका में जेको तव्हां मेरिट आहे, जेको तव्हां हार्ड वर्क कयो था, जेको तव्हांजो क्वालिफिकेशन्स आहिनि, उहे तव्हांखे सफलता ॾियारनि था। उन महिनत जो उजूरो बराबरि मिले थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिंदुस्तान में केतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, जीअं फैमिली लाइफ हिंदुस्तान में वधीक सुठी आहे। असांजे अमेरिका में थोरी फैमिली लाइफ में हेक्टिक आहे, त टाइम थोरो घटि आहे। त इहे ॿिन्ही पासे, जंहिंखे चवंदा आहिनि वाधू पासा ऐं नेगेटिव पासा ॿई थियनि था, पर ॿिन्ही मुल्कनि में हिकिड़ी सुठी ख़ासियत आहे त असां ॿई मुल्क हिंदुस्तान ऐं अमेरिका लोकशाही आहिनि। लोकशाहीअ में जेके असांखे ताक़तूं मिलनि थियूं ॿिन्ही मुल्कनि खे आहिनि। ऐं अॼुकल्ह त हिंदुस्तान जो नालो काफ़ी बुलंद थी रहियो आहे दुनिया भर में।
त मूंखे लॻे थो हिंदुस्तान ऐं अमेरिका में जेको हाणे फ़र्क़ु आहे उहो बिल्कुलु घटि थी वञे थो, घटि थींदो रहंदो ऐं ॿिन्ही देशनि जी दोस्ती वधंदी रहंदी। लुला साहिब, हिकिड़ो ॿियो सुवाल मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि त छा तव्हां हमेशह लाइ हिंदुस्तान में रहणु पसंदि कंदा? जीअं तव्हांखे मूं अॻु में ॿुधायो त हिंदुस्तान मुंहिंजी जन्मभूमि आहे। जन्मभूमिअ खे त कॾहिं विसारे नथो सघिजे। अमेरिका मुंहिंजी कर्मभूमि आहे। उते मां हाणे 30 साल नासा में चीफ साइंटिस्ट करे कमु कयो आहे ऐं मूंखे हिंदुस्तान लाइ ॾाढी वॾी प्रेम आहे, ॾाढो वॾो छिक आहे त जॾहिं मां नासा जो कमु पूरो करे कोशिशि कंदुसि त वापसि अची हिते हिंदुस्तान में हिंदुस्तान जे स्पेस प्रोग्राम में या हिंदुस्तान जे अवकाश प्रोग्राम में अची को कंट्रीब्यूशन कयां, अची को कुझु उन्हनि खे वधाइण जी हिमत ॾियां। त उहो मुंहिंजो फ्यूचर में हिकिड़ो मक़सदु आहे त हिंदुस्तान में रहण जी त मूंखे घणी इच्छा आहे, पर कर्मभूमि ऐं जन्मभूमिअ जो जेको संबंध आहे उन संबंध खे मां हमेशह बरक़रार कंदो रहंदुसि। वाह लुला साईं वाह। हिनने जेकी हींअर तव्हां जवाबु ॾिनो उनने शुभ घड़ियुनि जो मां सम्झां थो असां सभु हिंदुस्तानी हमेशह लाइ इंतज़ारु वेठा कंदासीं। लुला साहिब, हिकिड़ो ॿियो अहम सुवाल मां तव्हां खां पुछंदुसि। तव्हां जॾहिं हिंदुस्तान में हुआ त काफ़ी सिंधी नाटकनि में तव्हां बहिरो वरितो आहे ऐं हींअर जे तव्हांखे उहो साॻियो मौक़ो मिले त छा हुन में एक्टिंग करणु चाहींदा? तव्हांखे त ख़बर आहे त मूंखे सिंधी साहित्य सां, सिंधी कला सां ॾाढो लगाव आहे। नंढे हूंदे खां ई मुंहिंजे कुटुंब में सिंधी ॿोलीअ लाइ घणो प्रेम आहे त नंढे हूंदे खां ई मूंखे सिंधी नाटकनि में, सिंधी कविताउनि में, सिंधी कवि सम्मेलन में भाॻु वठण जो ॾाढो शौक़ु हो। त मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुउसि, कॉलेज में पढ़ंदो हुउसि त काफ़ी सिंधी नाटकनि में कमु कया। हाणे मूंखे इहा इच्छा आहे त हाणे 30 सालनि में स्पेस या अंतरिक्ष विज्ञान जी सेवा करे जेकॾहिं मां को नाटक करणु चाहींदुसि त उहो नाटक अहिड़ो हूंदो जेको स्पेस या अंतरिक्ष जे आखाणीअ ते या कहाणीअ ते ठहियलु हूंदो। जीअं असांजे सिंधी मशहूरु गीतकार मास्टर चंद्र चयो आहे त जॾहिं माण्हू चंड ते पहिरीं पहुचंदा त हूंदो पहिरियों हूंदो पकोड़ाई सिंधी। त मां मास्टर चंद्र जे ॻाल्हि खे ध्यान में रखी अहिड़ो को नाटक करणु चाहियां थो जंहिंमें सिंधी अंतरिक्ष यात्री वञी चंड ते पहुचनि ऐं सिंध जी ऐं सिंधी ॿोली जी बोलबाला कनि। वाह वाह लुला साईं वाह। लुला साहिब, हिकिड़ो ॿियो मां तव्हां खां सुवालु पुछणु चाहींदुसि त तव्हांजो को अहिड़ो को ख़्वाबु जेको अॼु ॾींहुं ताईं पूरो न थियो हुजे ऐं तव्हां हुनखे पूरो करणु चाहींदा हुजो? ॾाढो ॾुखियो सुवालु आहे। मूंखे घणेई ख़्वाब हुआ ऐं झूलेलाल जी कृपा सां मुंहिंजा घणेई ख़्वाब सभु पूरा थिया आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो वॾे में वॾो ख़्वाबु हो त मां जेको चंड ते पहिरियों इंसानु पहुतो नील आर्मस्ट्रॉन्ग उन सां गॾिजां। त मूंखे 20 साल पहिरीं जॾहिं मां नासा में वियुसि उते नील आर्मस्ट्रॉन्ग सां गॾिजाणी थी त उहो ख़्वाबु पूरो थी वियो। त अहिड़ा के इंसानी ख़्वाब आहिनि। हाणे जेको मुंहिंजो ख़्वाबु आहे त मां कहिड़े नमूने पंहिंजे मुल्कनि खे, अमेरिका खे ऐं हिंदुस्तान खे गॾु आणियां, त उहो ख़्वाबु आहे त ॿई असांजा मुल्क कंहिं स्पेस एक्सप्लोरेशन, स्पेस अंतरिक्ष रिसर्च में ॿई पार्टनर्स थियनि, ॿई हिक ॿिए सां गॾिजी कमु कनि। इन ख़्वाब जी मां हाणे कोशिशि करे रहियो आहियां ऐं मूंखे लॻे थो त कुझु सालनि में ज़रूरु अहिड़ो को प्रोग्राम ठहंदो जंहिंमें असांजा ॿई मुल्क गॾिजी स्पेस एक्सप्लोरेशन कंदा या अंतरिक्ष यात्रा में भाॻु वठंदा। वाह लुला साईं वाह। ॾिसो मां तव्हां खां हिकिड़ो हींअर ॿियो सुवालु पुछणु चाहींदुसि त हिन वक़्तु तव्हां कहिड़ियुनि कहिड़ियुनि यूनिवर्सिटी में एज़ अ प्रोफेसर तरीक़े पढ़ाए रहिया आहियो? मां हिन वक़्तु नासा में मुख्य साइंटिस्ट, चीफ साइंटिस्ट तरीक़े कमु करे रहियो आहियां। उन सां गॾोगॾु अमेरिका जे 4 बरक़रार वॾियुनि यूनिवर्सिटीज़ में मूंखे पढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे। उन्हनि जा नाला आहिनि यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास, यूनिवर्सिटी ऑफ ह्यूस्टन, राइस यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ इंडियाना। इन्हनि यूनिवर्सिटीज़ में मूंखे ऑनररी प्रोफेसर करे
उन्हनि रखियो आहे ऐं मां उते वञी पाढ़ींदो आहियां, लेक्चर ॾींदो आहियां ऐं मुंहिंजे जेके टेक्नोलॉजी ऐं साइंस जा जेके रिसर्च आहिनि उन्हनि ते डिस्कशन्स ऐं ॻाल्हियूं कंदो आहियां। मुंहिंजा केतिरा ई विद्यार्थी वॾियुनि वॾियुनि यूनिवर्सिटीज़ में प्रोफेसर आहिनि जिन मुंहिंजे हथ हेठां कमु कयो आहे, जिन मुंहिंजे हथ हेठां डिग्रियूं हासिलु कयूं आहिनि। उन्हनि मां केतिरा भारत में वापसि अची भारत जे स्पेस प्रोग्राम में इसरो में वॾियुनि वॾियुनि जायुनि ते अची उहिदा हासिलु कया अथऊं। त मूंखे इहा वॾी ख़ुशी आहे त मुंहिंजे जेके यूनिवर्सिटियुनि में जेको कमु हले थो उन्हनि जो फ़ाइदो सभिनी मुल्कनि खे पवे थो, पर भारत खे बि पवे थो। लोला साहिब, हिकिड़ो ॿियो मां तव्हांखां सुवालु पुछंदुसि त तव्हां केतिरा ई किताब लिखिया आहिनि ऐं मूं ईअं ॿुधो आहे 200 खां मथे तव्हां पेपर्स बि लिखिया आहिनि, त तव्हां अहिड़ो एतिरो सारो वक़्तु तव्हां कीअं कढंदा आहियो ऐं कहिड़ी विषय ते तव्हां लिखंदा आहियो? मुंहिंजा किताब ऐं मुंहिंजा पेपर्स सभु स्पेस साइंस या अंतरिक्ष विज्ञान जे बारे में आहिनि। अंतरिक्ष विज्ञान जूं घणेई शाखाऊं आहिनि। अंतरिक्ष विज्ञान जंहिंखे असां स्पेस साइंस चवंदा आहियूं, उन जा केतिरा ई भाङा आहिनि। उन्हनि घणनि भाङनि में मुंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन आहे। मुंहिंजा पेपर्स जेके आहिनि उहे स्पेस में रिसर्च कीअं थी रही आहे, उन्हनि मां कहिड़ा फ़ाइदा थी रहिया आहिनि, उन्हनि मां कहिड़ियूं नयूं ॻाल्हियूं ऐं नयूं टेक्नोलॉजीज़ असां ॻोल्हे रहिया आहियूं, उन्हनि जे बारे में आहिनि। मुंहिंजा किताब दुनिया भर में हलंदा आहिनि ऐं ॿियो वधीक उनखां मुंहिंजा किताब केतिरनि यूनिवर्सिटीज़ में ॿारनि खे इंजीनियरिंग ऐं साइंस कॉलेजनि में पढ़ण लाइ ॾिना वेंदा आहिनि। त मुंहिंजो सॼो कारोबार विज्ञान जो 30 सालनि खां स्पेस साइंस ऐं टेक्नोलॉजी में रहियो आहे ऐं उन में मूं काफ़ी वक़्तु विधो आहे, काफ़ी इन्वेस्टमेंट कई आहे टाइम जी। तव्हांजो सुवाल त अहिड़ो तव्हांखे वक़्तु किथां थो मिले, उनजो जवाबु मां ईअं ई थो ॾियणु चाहियां त जंहिंखे जेका लगन हूंदी आहे उहा मूंखे लगन आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में पैशन चवंदा आहियूं। त जेका मूंखे पैशन आहे स्पेस साइंस जी रिसर्च करण जी, उहा लगन आहे, उहा कॉन्स्टेंट मूंखे ताक़त एनर्जी ॾेई थी रहे। त मूंखे ईअं थक न लॻंदो आहे त मां हेॾो कमु करे रहियो आहियां स्पेस विज्ञान में, स्पेस साइंस में। जीअं चवणी आहे त जंहिंखे हुजे लगन तंहिंखे मिले लाभ। त उहो मूंखे लाभ मिलियो आहे ऐं स्पेस विज्ञान जो मां कमु कंदो रहंदुसि जेसि ताईं मुंहिंजे शरीर में ख़ैर शक्ति आहे, जेसि ताईं मुंहिंजे दिमाग़ में ताक़त आहे, जेसि ताईं झूलेलाल साईं जी महिर आहे। लोला साहिब, सुवालनि जी विक अॻियां वधाईंदे हिकिड़ो ॿियो सुवालु मां तव्हांखां पुछंदुसि त नासा में तव्हांखे काफ़ी अवॉर्ड मिली चुका आहिनि, पर अहिड़ो कहिड़ो अवॉर्ड आहे जंहिंजे मिलण सां तव्हांखे वधि में वधि ख़ुशी थी हुजे? इहो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे, छाकाणि त मूंखे जेके सभु अवॉर्ड मिलंदा आहिनि उहे सभु प्यारा आहिनि। अवॉर्ड ॿारनि वांगुरु थींदा आहिनि, हर को ॿारु प्यारो थो थिए, हर कंहिं ॿार में अलॻि अलॻि ख़ुशबू थी थिए। पर मूंखां वॾे में वॾो मूंखे संतोष उन अवॉर्ड जो मिलियो जॾहिं मूंखे 2005 में 2005 में नासा वटां हिकिड़ो मेडल मिलियो, उनखे चवंदा आहिनि एक्सेप्शनल साइंटिफिक अचीवमेंट मेडल। माना विज्ञान में वॾे में वॾो अवॉर्ड उहो नासा जो हूंदो आहे ऐं विज्ञान मुंहिंजी लगन आहे। तंहिंजे करे जॾहिं उहो मूंखे अवॉर्ड मिलियो नासा मां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। उन अवॉर्ड में जेका ख़ुशी थी उहा ॾाढे घणे क़िस्म जी हुई, छाकाणि त उहो अवॉर्ड मिलंदो आहे जेके सभु साइंसदान आहिनि उन्हनि जी चूंड मां थींदी आहे। त जेके चवंदा आहिनि पीयर अवॉर्ड, जेको अवॉर्ड मिलंदो आहे इहो, उन अवॉर्ड जी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। इहो अवॉर्ड सभिनी खां मथे मुंहिंजे लाइ वॾी अहमियत रखे थो। ॿियनि अवॉर्डनि जी बि साॻी अहमियत आहे, पर हिन अवॉर्ड में विज्ञान जे करे मूंखे वधीक वधीक मज़ो आयो। लोला साहिब, हिकिड़ो ॿियो सुवालु मां पुछणु चाहींदुसि त तव्हां पंहिंजी पढ़ाई नंढे हूंदे खां कहिड़े नमूने कई ऐं PhD तव्हां कॾहिं कई ऐं किथे कई? ॾाढो सुठो सुवालु आहे। मुंहिंजी पढ़ाई गुजरात में थी, मां बड़ौदा में ॼावल आहियां। त गुजरात में पहिरीं त मूं सिंधी स्कूल में लदाराम हाई स्कूल में विद्या हासिलु कई। उतां मैट्रिक या SSC पास करण खां पोइ मां बड़ौदा जी MS यूनिवर्सिटी, महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटीअ में दाख़िलु थियुसि। उते मूं 4 डिग्रियूं वरितियूं। उते मूं BSc कई केमिस्ट्रीअ में, BSc कई बायोलॉजी में, उते MSc कयमि ऐं तंहिंखां पोइ उते वरी PhD कयमि नए सब्जेक्ट में, उनखे एनवायरमेंटल साइंस चवंदा आहिनि। उन मां PhD करे पोइ जॾहिं पूरी कई त MS यूनिवर्सिटी वारनि मूंखे असिस्टेंट प्रोफेसर जी यकदमि नौकरी ॾिनी। मां नंढो हुउसि
यंग हुउसि त मां यकदमि असिस्टेंट प्रोफेसर थियुसि साइंस फैकल्टीअ में MS यूनिवर्सिटीअ जे। तंहिंखां पोइ जॾहिं मां अमेरिका वियुसि त मूं ॿी बि PhD कई। मूं वटि 2 PhD आहिनि, हिकु न 2 PhD आहिनि। ॿी PhD मुंहिंजी अमेरिका में आहे, उहा विज्ञान साइंस में आहे, जंहिंखे स्पेस साइंस चवंदा आहिनि, स्पेस साइंस टेक्नोलॉजी में। उनजे करे जॾहिं मां अमेरिका पहुतुसि ऐं उन PhD जो डिग्री हासिलु कई त उतां जी यूनिवर्सिटी मूंखे यकदमि सीनियर प्रोफेसर जी या पोज़ीशन ॾिनी। तंहिंखां पोइ जॾहिं नासा खे ख़बर पई मुंहिंजे बारे में त उन्हनि मूंखे इन्विटेशन करे पंहिंजे संस्था में वॾी पोज़ीशन ॾिनी। लोला साहिब, हिकिड़ो ॿियो सुवाल मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि त तव्हां अमेरिका में कॾहिं विया ऐं उते नासा में तव्हांजी चूंड कॾहिं ऐं कीअं थी? अमेरिका में मां 1977 में वियुसि एज़ अ यंग रिसर्चर PhD। उते वरी ॿी PhD कयमि ऐं उन खां पोइ मां उते 7 साल वॾी यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर ऐं रिसर्च डायरेक्टर थी रहियुसि। जॾहिं मां पंहिंजी रिसर्च पे कई स्पेस साइंस में, अंतरिक्ष विज्ञान में, त उते नासा जे माण्हुनि खे मुंहिंजी रिसर्च जी ख़बर पई ऐं उन्हनि मूंखे इनवाइट कयो। उन्हनि मूंखे न्योतो ॾिनो त भई तव्हां अची नासा में असां सां ॻाल्हायो, असां तव्हांजे रिसर्च जे बारे में कुझु डिस्कशन कयो। त मां नासा में उन्हनि सां गॾिजण वियुसि। उन्हनि जे गॾिजण खां पोइ उन्हनि मूंखे ईअं चयो त अची तव्हां नासा में असांजे साइंटिफिक रिसर्च टीम में अची दाख़िलु थियो ऐं अची असांजे टीम में रिसर्च कयो। त मूंखे चयूं त तव्हां भले यूनिवर्सिटीअ में बि कमु कयो पर असां वटि बि अची कमु कयो। त मूं यूनिवर्सिटी वारनि सां उहिदो करे 6 महीना मोकल वठी नासा में रिसर्च करणु शुरू कई। मूंखे ईअं लॻो त पहिरीं मां यूनिवर्सिटीअ जी प्रोफेसरशिप छो छॾियां, ॾिसां त नासा मूंखे वणे थी या नथी वणे। छाकाणि त नासा वॾी सुठी एजेंसी आहे पर उहा बि US गवर्नमेंट जी एजेंसी आहे। त मूंखे ईअं लॻो त मां प्रोफेसरशिप छॾे सरकारी नौकिरी छो कयां। पर जॾहिं मां नासा में पहुतुसि त मूंखे ईअं लॻो त नासा जेका भले सरकारी एजेंसी आहे पर नासा में जेको कल्चर आहे उहो बिल्कुलु अलॻि आहे। उते असां एस्ट्रोनॉट या अंतरिक्ष यात्रियुनि सां रिसर्च कयूं था, उन्हनि खे ट्रेन कयूं था। त मूंखे उहो कमु ॾाढो वणियो। त मां पोइ 1988 में नासा जॉइन कई फुल टाइम ऐं तंहिंखां पोइ यूनिवर्सिटीज़ जो कमु मुंहिंजो पार्ट टाइम थियो। त अहिड़े नमूने नासा मूंखे चूंडियो, मूं नासा खे न चूंडियो। मुंहिंजी रिसर्च ॾिसी नासा वारनि खे ॾाढो सुठो लॻो त मूंखे पाण साम्हूं खां इनवाइट कयूं ऐं चूंडियूं त तूं अची असां सां कमु कर। मूं नासा में कॾहिं नौकिरीअ लाइ या पोज़ीशन लाइ का बि दरख़्वास्त कोन विधी हुई। इहा भॻवान जी वॾी महिर आहे। तमामु सुठो। लोला साहिब, हिकिड़ो ॿियो सुवाल मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि त तव्हांजी पढ़ाईअ में तव्हांजे माइटनि जो कहिड़ो रोल रहियो आहे? मां ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां, मां ॾाढो भाग्यशाली आहियां। मुंहिंजो सॼो कुटुंब, मुंहिंजे माता पिता भाउर भेनर सभु सॼे कुटुंब खे विद्या ध्यान सरस्वती देवी ते जी महिर आहे। उन्हनि खे विद्या ऐं पढ़ाईअ में ॾाढो शौक़ु हो। मुंहिंजी माता हमेशह मूंखे चवंदी हुई त पुटु जेतिरो खपई पढ़, छाकाणि त पढ़ाई तोखां केरु खसे न वठंदो। विरहाङे खां पोइ पार्टीशन विरहाङे खां पोइ जॾहिं असां गुजरात में आयासीं त असांजे माइटनि खे ईअं लॻो त जेके जायूं जाइदादूं माण्हू छिके सघनि था, खसे सघनि था, ॿारे सघनि था, उन्हनि खे बर्बादु करे सघनि था, पर जेका तव्हांजी विद्या आहे, जेका तव्हांजी पढ़ाई आहे, उनखे तव्हां खां केरु नथो खसे सघे। उन ज़रिए मुंहिंजी माता मुंहिंजे पिता ईअं ई चयो त तूं जेतिरी पढ़ाई कर एतिरी सुठी आहे। मुंहिंजा भाउर भेनर सभु चङी तरह वॾे पैमाने ते पढ़ियल आहिनि। मुंहिंजे वॾे भाउ खे PhD आहे, मुंहिंजे ॿिए भाउ खे 2 मास्टर्स डिग्रियूं आहिनि, मुंहिंजे भेनरुनि खे PhDयूं आहिनि। त मां अहिड़े कुटुंब में ॼायुसि जिते विद्या ऐं पढ़ाईअ जो महत्व अहमियत ॾाढी घणी हुई। त उन्हनि जो वॾो रोल रहियो आहे मुंहिंजे पढ़ाईअ में। उन्हनि मूंखे हिमत ॾिनी, सहारो ॾिनो, सहायता कई ऐं ॿियो अहिड़ो घर में माहौल पैदा कयो जिते पढ़णु ऐं पढ़ाई करण खे हिमथायो वियो। त जीअं मूं ॿ PhDयूं कयूं, उनजो वॾो साथ हो। उन्हनि ईअं चयो त तूं जेतिरी पढ़ाई कंदे ओतिरी तोखे सुठी तरक़ी मिलंदी।
त माइटनि जो रोल वॾो वॾो रहियो। हाणे जीअं मुंहिंजो वॾो भाउ हरगोबिंदुल्ला, जंहिंखे घणेई सिंधी सुञाणंदा आहिनि, समाज सेवक बि आहे, उन मूंखे ईअं चयो त तूं जेतिरी पढ़ाई कंदे ओतिरो ऊचाई ते पहुचंदे। त उहो मुंहिंजो भाउ बि आहे, पर उहो मुंहिंजो टीचर बि थी रहियो आहे, उहो मुंहिंजो गुरु बि थी रहियो आहे। त जीअं हिंदीअ में चवणो आहे भई गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाए, त मां पंहिंजे गुरुअ खे, पंहिंजे भाउरनि खे, पंहिंजे माइटनि खे पेरे पवां थो, छाकाणि उन्हनि जी हिमत सां ई मां अॼु हिन उहिदे ते पहुची सघियो आहियां। लुला साहिब, हिकिड़ो ॿियो ख़ासि ऐं अहम सुवालु मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि त हिन वक़्तु तव्हांजी फैमिलीअ में घणा भाती आहिनि ऐं उहे छा कंदा आहिनि? मुंहिंजी फैमिलीअ में हिन वक़्तु मुंहिंजी धर्म पत्नी ऐं मुंहिंजा 2 ॿार आहिनि। मुंहिंजी धर्म पत्नी उहा साइकोलॉजिस्ट आहे, उहा साइकोलॉजीअ में प्रोफेसर आहे यूनिवर्सिटीअ में, ऐं हुनजी पंहिंजी साइकोलॉजी जी प्रैक्टिस बि आहे। मुंहिंजा 2 ॿार आहिनि। मुंहिंजो वॾो पुटु उहो मेडिकल डॉक्टर आहे, उहो न्यूरोलॉजी ऐं साइकेट्री जो डॉक्टर थियो आहे ऐं उहो टेक्सस में वॾी हॉस्पिटल में कमु कंदो आहे। ऐं मुंहिंजी धीअ, उन खे लॉ जी डिग्री हासिलु करणी आहे, त उहा उते क्रिमिनल जस्टिस जे लॉ में PhD करे रही आहे ऐं उनखे पोइ जज थियण जी इच्छा आहे। त 2 ॿार पंहिंजे नमूने जुदा जुदा शाखाउनि में सुठी प्रगति करे रहिया आहिनि। ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त 2 ॿार, ॿिन्ही ॿारनि खे हिंदुस्तानी ऐं भारतीय संस्कृति सां सुठो लगाव आहे। लुला साहिब, हिकिड़ो मां ॿियो ख़ासि सुवालु तव्हांखां पुछणु चाहींदुसि त तव्हां अमेरिका में रहण खां पोइ बि हेतिरा साल तव्हां तमामु सुठे नमूने सिंधी ॻाल्हायो था, त तव्हां अॼु जे हिननि सिंधी नौजवाननि खे कहिड़ी सलाह ॾियणु चाहींदा? सिंधी ॿोली सुरीली आहे, सुहिणी आहे, सुठी आहे। जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि त मुंहिंजे कुटुंब में घणेई साहित्यकार ईंदा हुआ गॾिजण मुंहिंजे भाउरनि सां। त हिकिड़ो साहित्यकार बड़ौदा जो हूंदो हो, उनजो नालो मूंखे यादि न आहे, पर उहो हमेशह चवंदो हो त कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ मूंखे ॾिनी लोली। वाह वाह। त उन ॿोलीअ खे विसारणु मूंखे कीअं ईंदो? मां हेॾा साल अमेरिका में रहियो आहियां, तॾहिं बि सिंधी ॻाल्हाईंदो आहियां, सिंधी पढ़ंदो आहियां, सिंधीअ में लिखंदो बि कुझु आहियां। त ॿोलीअ जो महत्व या अहमियत ॾाढी वॾी आहे। समाज में जेकॾहिं का ॿोली ज़िंदह नथी रहे त उन क़ौम खे ज़िंदह रहण जो हक़ु घटि थो थिए। संसार में जेके बि तव्हां ॾिसो था, वॾियूं वॾियूं सिविलाइज़ेशन्स आहिनि, संस्कृतियूं आहिनि, उन्हनि जूं ॿोलियूं आबाद रहियूं आहिनि। त सिंधी ॿोलीअ खे आबाद रखण लाइ असां वटि त वॾो चैलेंज आहे, छाकाणि त असां पंहिंजो सिंध देश छॾे आयासीं, दुनिया जे हर कोने में वसियासीं ऐं आर्थिक नमूने त ॾाढी तरक़ी सुठी कईसीं। मूंखे यादि अचे थो त जॾहिं मां नंढो हुउसि त हिकिड़ो सिंधी कवि हूंदो हो जंहिंजो नालो हूंदो कृष्ण राही। उन सॼो हिकिड़ो सुठो बैत लिखियो, उहो अॼु ताईं मूंखे यादि आहे त वतन लाइ जान गोरी पोइ बि थोरी, सिंध न जान न गोरी वतन गोड़े आया। वतन वियो जिन तां नाहे त नाराम, कॾहिं कंहिंखां की न की विसरे पंहिंजो गाम, माण्हू हित बि जाम असांजा के ॿिया हुआ। ऐं चए कृष्ण राही चए थो त जेके हिते ॼमिया, हिंदुस्तान में ॼमिया, अमेरिका में ॼमिया, बहरीन में ॼमिया, UK में ॼमिया, कतार में ॼमिया, जेके हिते ॼमिया से बि सिंधी सॾिबा, सिंधी थी बि सिंध खे ॾिसण खां सिकंदा, धारनि वांगिया जॾहिं सिंध वञी ॾिसंदा त माण्हू ईअं चवंदा सिंधी आया सिंध ॾिसण। त सिंधी नौजवाननि खे इहा चुनौती आहे, इहो चैलेंज आहे त कहिड़े नमूने असां हिन ॿोलीअ खे आबाद रखूं, क़ाइमु रखूं, छाकाणि त अॼुकल्ह जंहिं ॿोलीअ में असां ॻाल्हायूं था, भले हिंदी हुजे, गुजराती हुजे, उहे सिखणु खपनि, अंग्रेज़ी हुजे सिखणु खपनि। पंहिंजी मातृभाषा खे, जंहिंमें असांजी माउ असांखे लोली ॾिए थी, उन मातृभाषा खे विसाइणु ऐं विञाइणु उहा वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि त उहा हिकु ट्रेजर आहे, उहो हिकिड़ो खज़ानो आहे। सिंधी खज़ानो जेकॾहिं असां खां लुटिजी वियो त ॿिया दुनिया जा खज़ाना भले मिलनि, उन में एतिरी सुञाण न ईंदी। तंहिंजे करे मुंहिंजो नौजवाननि खे ईअं ई चवणु आहे त भले थोरो ॻाल्हायो, भले थोरो वक़्तु ॾियो, पर सिंधी सिखो, ॿारनि सां सिंधियुनि में ॻाल्हायो, ॿारनि खे सिंधियुनि ॻाल्हियुनि जी
कुझु महफ़ूज़ी करायो, सिंधियुनि ॻाल्हियुनि जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधायो त जीअं असांजी उहा संस्कृति क़ाइमु रहंदी अचे। छाकाणि त असां वतन त विञायो, पर हाणे ॿोली छो विञायूं? अॼुकल्ह त अहिड़ी टेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर आहिनि, इंटरनेट आहे, फेसबुक आहे, गूगल आहे, त इहे सभु जेके असांजी टेक्नोलॉजीज़ आहिनि उन्हनि खे उपयोग करे सिंधी भाषा खे वधाइण जो चैलेंज मां नौजवाननि खे ॾियां थो। त सिंधी भाषा मूंखे लॻे थो कॾहिं न मरंदी, अमर रहंदी। असांजा नौजवान उनखे कुल्हे ते खणी वठंदा, उनखे जीआरींदा। जेकॾहिं भाषा जीअंदी त असांजी संस्कृति जीअंदी। वाह अब्दुल्ला साहिब, वाह! तव्हांजो हीउ जवाबु ॿुधी करे असांखे पंहिंजी जवानी यादि अची वई ऐं तमामु हीउ जवाबु असांखे ॾाढो वणियो तव्हांजो। लोला साहिब, तव्हां हिन वक़्तु दुनिया में स्पेस ऐं एस्ट्रोनॉट जहिड़ा तमामु ॾुखिया कम करे रहिया आहियो। दुनिया जे हर सिंधीअ खे तव्हांजे मथां नाज़ आहे। तव्हां असांखे हीउ समय ॾिनो, उन लाइ तव्हांजी वॾी 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 महिरबानी। नमस्ते, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। नमस्ते। नमस्ते।